असांजो रसूलुल्लाह जो हिकिड़ो फर्ज़द आहे, असांजो नबी आहे, मां मुस्लमान आहियां, असांजे नबी जो हिकिड़ो फर्ज़द आहे, नालो बि नबीअ वारो ई अथसि। उन मूंखे हिदायत कई आहे त भली मां छो न ईसाई हुजे नसरानी हुजे, लेकिन उन जी ख़िदमत जो अल्लाह तबारक तआला हुकुम ॾिनो आहे, वबिल वालिदैन एहसान, पंहिंजे वालिदैन सां एहसान कयो। इहे न त मुस्लमान हुजनि या काफ़िर हुजनि। ये मूंखे थोरी इस्लाम जे बारे में ॻाल्हियूं ॿुधाए। पुटु पंहिंजे माउ खे ॿुधायो त मां छो इस्लाम क़बूल कयो आहे, हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि, हिन में कहिड़ा कहिड़ा नूर आहिनि, हिन जा वजूद केॾा नूरानी भला वजूद आहिनि। बसि ॻाल्हियूं ॿुधंदी वई, चई पोइ मूंखे बि कलमो पढ़ाए। अख़लाक जे ज़रिए वालिदैन जी ख़िदमत में अख़लाक जे ज़रिए चई मूंखे बि कलमो पढ़ाए। कलमो पढ़ाए पोइ हुन खां पोइ चई मूंखे पंहिंजे हुन इमाम सां मुलाक़ात कराए। इमाम सां मुलाक़ात कराए जेॾी महिल हिन दुनिया मां वई, मौला पाक फरमायो तुंहिंजी वालदा तुंहिंजे करे जन्नत में ख़िदमत आहे। हाणे हिन जुरीअ वटि जो पंहिंजी वालदा आई, बनी इसराईल जो आबिद आहे, वॾो ज़ाहिद आहे। पंहिंजी वालदा आई हिन वटि त पंहिंजी इबादत में लॻो पियो। हाणे इबादत में लॻो पियो माना वॾे कम में लॻो पियो। असां सम्झूं था इबादत माना वॾो कमु, यानी हक़ीक़त में जेतिरी बि इबादत आहे, हज़रत मूसा खे अल्लाह तबारक तआला फरमायो 3500 आयतूं तोखे मूं ॾिनियूं आहिनि। 3500 आयतूं हज़रत मूसा ते नाज़िल थियूं। अल्लाह तबारक तआला जो इहो मक़ाम ऐं मर्तबो तोखे मूं जेको बि ॾिनो आहे, लेकिन इहो मक़ाम ऐं मर्तबो एतिरो बुलंद न आहे जेतिरो तुंहिंजी माउ जी ख़िदमत बुलंद आहे। माउ जी ख़िदमत एतिरी वॾी शइ आहे। पंहिंजो जुरी वटि अमा आई, अमा ते ध्यानु कोन ॾिनो, अमा दिलि मां ॾुख खणी हली वई। हाणे हिन मक़ाम ते हुनजो पंहिंजे ज़ुहद में इबादत में तकब्बुर ऐं हेॾा जो माउ वई हली। कुझु ॾींहंनि खां पोइ हुन मक़ाम ते हिकिड़ी फ़ाहिशा औरत हुई। फ़ाहिशा औरत हूंदियूं आहिनि दुनिया में। उनजो ॾिठो त हाणे मुंहिंजे बचे जो कंहिंखे त इल्ज़ाम थिए, हिन जे कुटिया जे भरिसां, हिन जे हुन खेमे जे भरिसां, हिन झूपड़ीअ जे भरिसां अची ॿार खे जनमु ॾिनई। जनमु ॾियण खां पोइ माण्हुनि खे गोड़ करे ॿुधाई त बाबा ही ज़ाहिद आहे, हिन जुरीअ जा मूंसां तइल्लुक़ात आहे, मां हिन सां ग़लति तइल्लुक़ात रखंदी हुअसि। ॿार जेको पैदा थियो आहे इहो हिन जो ई ॿार आहे। अब माण्हुनि जी त तव्हांखे ख़बर आहे, माण्हुनि हीअ कंहिंजी बि जेकॾहिं तामीर करण जी ॻाल्हि अचे त ॾाढी ॾुखी आहे। जेकॾहिं का न्याणी घर में निमाज़ पढ़ंदी हूंदी, रोज़ा रखंदी हूंदी, हज ज़कात जेके बि कम कंदी हूंदी, पाड़े खे ख़बर कान पवंदी। पर ख़ुदा न ख़्वास्ता जेकॾहिं केरु कोई हुन ते इल्ज़ाम हणे, पाड़ो त छा ॿियनि शहरनि में बि ख़बर पइजी वञे। तक़रीब कारी में असां एतिरा बुलंद आहियूं जो सोचींदासीं बि कोन, तस्दीक बि कोन कंदासीं। जेॾी महिल माण्हुनि में जो ॻाल्हि हली अचे वञे, असां बि चऊं त हेॾे छो वञी वेठो आहे, छो शहर ख़ाली करे वियो आहे, छो हेॾे कुंड में वेठो आहे, अच्छा हिन जा इहे अमल आहिनि, इहो त धंधा कंदो हुते। अब ॻाल्हि मोचरनि मारण ताईं पहुची वई, हिनखे ॾाढी पुट कढियनि। उन खां पोइ बादशाह वटि आंदनि। बादशाह चयो बाबा हूअं त ठीकु आहे, हिनखे सज़ा ॾियूं, लेकिन छाकाणि त हीउ पंहिंजे ज़ुहद जो लिबास पाए वेठो, तंहिंजे करे हिनखे फांसी ॾियो। ऐलान थी वियो फांसीअ जे तख़्ते ते हुजे, फंदो हुजे फांसीअ जो। हिन जे माउ ताईं ख़बर पहुती। मां चयो मुंहिंजो पुटु अहिड़ो हो त कोन जो अहिड़ो गुनाह करे। माउ खे ख़बर आहे पंहिंजे औलाद जी। इन मक़ाम ते मुंहिंजो पुटु अहिड़ो गुनाह करे थी नथो सघे। जंहिंजे करे माउ सिधी आई त ॾिसां पुछांसि त पुटु तूं अहिड़ो आहीं कोन, छा थियो आहे? हे फांसीअ जे फंदे ते बीठो आहे, 5 मिंटनि जी ॻाल्हि आहे त थोरी देरि में फांसी अचण वारी आहे। माउ जो अची पहुती। माउ जो पुटु छा थियो? कि मां ॿियो कुझु कोन थियो, बसि तूं जो हुन ॾींहं खां नाराज़ थी वई आहीं त सम्झ त रब नाराज़। हीअ सॼी आज़माइश मुंहिंजे मथां अची वई आहे। हींअर बि तूं राज़ी थी वञ कि मां राज़ी आहियां पुटु। मुंहिंजे दिलि में ॾुख थियो, पर जेकॾहिं इन मक़ाम ते पहुतो ही मां राज़ी आहियां। जीअं ई जो हिन चयो मां त मां राज़ी आहियां। हीउ नबी न आहे, इमाम न आहे, वसी न आहे, पर हिकिड़ो आम ज़ाहिद आहे, लेकिन ख़ुदा ते तवक्कल यकीन एतिरी तस्दीक कई त अम्मा राज़ी थी वई आहे। माण्हुनि खे चई हे माण्हू, हे लोगो, मूंखे फांसी ॾियण खां अॻे हुन औरत खे वठी अचो, हुन ॿार सूधो मुंहिंजे साम्हूं आणियो। जेॾी महिल ॿार सूधो औरत आई, चई इहो ॿार खणी मुंहिंजे हथनि ते ॾियो। ॿार जो हिन जे हथनि ते आयो, ॿार खे मथे बुलंद करे चई या अल्लाह, तोखे त ख़बर आहे मां गुनहगार न आहियां, लेकिन मां जे नाराज़गीअ जे करे तो मूंखे अज़ाब में मुब्तला कयो आहे। हाणे जेकॾहिं करीम आई त करामत फरमाए। ॿार पंहिंजे ज़बान सां माण्हुनि खे चयो लोगो, हीउ शख़्स गुनहगार कोन्हे, हीउ न ई मुंहिंजो पीउ आहे, नेकोकार इंसान आहे, मुंहिंजी माउ हिन ते कूड़ो इल्ज़ाम आहे। माना ख़बर पई त जेकॾहिं इंसान जेकॾहिं हिन मक़ाम ते पंहिंजे वालिदैन खे राज़ी थो करे, हे कोई यूसुफ ज़ुलेखा वारी ॻाल्हि न आहे कि यूसुफ जी इस्मत जे लाइ न निड़े ॿार ॻाल्हायो, लेकिन हिन मक़ाम ते आम इंसान जी इस्मत बचाइण जे लाइ बि
अल्लाह तबारक तआला बार के गुफ्तगू जी तौफीक दे सके तो दे करे कल काता की खिदमत एक्टस में या गाल अदब में छड़े दी हकीकत में वालिदैन जो वडो इंसान जे मथा हक आ कि वालिदैन नाराज न थियन। ई साडे सवाब जी मजलिस कयूं था मतलब छा नौजवानन के मतलब छा जिन जा भी वालिदैन जिंदा है कम से कम एक बेरो उन्हनि जे जेकॾहिं तव्हां वटि मौजूदु हो उन्हनि जे पेरनि ते हथु रखो उन्हनि जी रिज़ा वठो। रिज़ा रब फी रिज़ा अल वालिदैन वालिदैन जे रिज़ा में ख़ुदा जी रिज़ा मौजूद है। अल्लाह तबारक तआला ताईं तौफ़ीक़ात पैदा को फरमाए कि ही मकाम हिन मकाम ते अचण सां ही पनाहगाह आहे। पनाहगाह सम्झो था ज़ियारत में हिकिड़ो लफ़्ज़ ॾाढो मां उन ते घिरियो कंदो आहियां कि जेॾीमहिल इमाम जी बारगाह में इमाम इतना बोला दुनिया तमाम मुसीबतों का हिते बचिया बैठा है यानी हाणे इन पनाहगाह में खुदा बारगाह में के कुछ कर देखा ये हम सलाम हिते का के हाणे कुछ करे सके हाणे न पर गाल अची वई त मां अॼु बि तव्हांजे ख़िदमत एक्ट में हुन ॻाल्हि खे लॻायां कि ॾिसो मोमिन जो नालो वठणु अली अलैहिस्सलाम जो ज़िक्र करणु या मौला खे चए या अली मदद चवण इहो या अली मदद असांजो सलाम न आहे सलाम आगा खाननि जो आहे असांजो अक़ीदो आहे। ॻाल्हि वाज़े हुजणु घुरिजे या अली मदद असांजो अक़ीदो आहे। अली अलैहिस्सलाम जी मदद जो अक़ीदो असां पाण जोड़ियो आहे या असां जोड़ियो त पोइ असांजो दीन असांजो मकतब असांजो फ़िक्र क़ुरान जो मकतब आहे। तो कुरान में ताने खिदमत एक्टस में अल्लाह तबारक तआला छा तो फरमाए इबुल्ला दो खुदा जन गले में कुरान करके तरावी पढ़ी नमाज़ पढ़ी हाने त गाल मीडिया ते ज़ाहिर थी वई त बाबा तरावी त सरे का नमाज़ ही करना जेका नबी न पढ़ी जेका नबी का हज़रत अबू बकर न पढ़ी तो बाद में कायम थी हाने तरावी ने छा तो ते कुरान तो पढ़ते असां उन जी भी मुखालफत कोन था कयूं तांजी मर्ज़ी वनी कुरान पढ़ो लेकिन कम से कम कुरान जो चए तो ये त कयो कुरान जो चए तो ये त कयो कि पढ़ण का कड़ो फायदो यानी पढ़ो भी छा जे लाए ना पैसन जे लाए बियो को आए कोन मुंजा लाए केतरा मानू वाक़ुफन जेके हाफिज आहिनि मिंबर ते ॻाल्हि पियो कयां मां उन्हनि खां इंटरव्यू कया उन्हनि खे ॿी दुनिया जी काई ख़बर कान्हे इवन निमाज़ पढ़ाइण जी बि ख़बर कान्हे लेकिन कुरान के हिफ्ज़ कयो था अथनि ऐं काश के मां उन्हनि जो इम्तिहान वठां त वाक़ई हिफ्ज़ अथनि बि या न अथनि जो तो बाहर जेके पोया जो वेठा आहिनि ये तो सब जादू जर्मन वारो ड्रामो आहे कि उन्हनि खे अंग्रेजी अचे ई कान थी हिननि पोयनि खे ख़बर ई कान्हे त क़ुरान तो पढ़े या का ॿी तो पढ़े सॼो क़ुरान पढ़े या न पढ़े तंहिंजे करे हाणे जेके पोया आहिनि उहो यालमून ऐं तालमून में पूरा आहिनि त बाबा ठीकु आहे तरावी थी वई कि तरावी पढ़ो था हे क़ुरान जी आयत तव्हांखे नथी गुज़रे या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलात ए ईमान वारो ईमान हुजे ई न त मां छा कयां ईमान हुजे ही न त मां छा कयां कि ईमान वारनि क्या कि इस्तानत वठो मदद वठो तू चई तो अल्लाह काफ़ी आहे अल्लाह करे चयो त मां काफ़ी आहियां माना तू अल्लाह सां बि मुक़ाबलो कयो बि छो तू अल्लाह खां बि वॾो अल्लाह आहे अल्लाह खे तो मदद तलब कयो जॾहिं बि मुश्किल में अचो मुसीबत में अचो इस्तानत तलब कयो हाणे दफ़े पढ़ा सूरह मुबारका बकरा या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू जॾहिं बि मुसीबत में अचो इस्तानत तलब कयो मदद तलब कयो कंहिंखां बि सब्र व सलात नमाज खां ऐं सब्र खां नमाज बाबा किथे आहे जो मदद घुरस तवज्जो हुजे नमाज किथे भी थी आहे चवां नमाज मुझे मुश्किल अची वई आहे नमाज खां जी न ते नमाज पढ़ी पोइ सब्र सां सब्र त ख़ुद ही मुसीबत ते आहे सब्र त आहे ही मुसीबतुनि ते हे जो अल्लाह तबारक तआला चयो या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलात ते बीठो हुजे तो वो ये चई सकते पियो लेकिन खुदा छा चयो खुदा चयो इन्नल्लाह मअस साबिरीन मां साबिरीन सां गॾु आहियां ख़बर पई थिए कि खुदा मिलण जो शौक़ हुजे उहो साबिरीन जे खुदा खपे साबिरीन ॾे जॾहिं खुदा कॾहिं चयो त इन्नल्लाह मअस सियामीन मां रोज़ेदारनि सां गॾु आहियां इन्नल्लाह मअल मुसल्लीन मां नमाज़ुनि सां गॾु आहियां किथे आहे क़ुरान में ॾेखारे केरु मूंखे लेकिन खुदा के तो इन्नल्लाह मअस साबिरीन मां साबिरीन सां गॾु आहियां वो साबिरीन केरनि जेते भी मुसीबत आई साबिर
ये थींदो आहे न असां वटि तरीक़ो यकदमि वरी उन ते फार्मूलो फिट कंदा आहिनि लेकिन अल्लाह तबारक तआला फार्मूलो फिट करणु नथो ॾिए अल्लाह तबारक तआला साबिरीन जी किथे ख़ासियत थो ॿुधाए कि साबिरीन आहिनि केरु पोइ जॾहिं साबिरीन जी ख़ासियत ख़ुदा ॿुधाईंदो पोइ दुनिया में केर बि या अली मदद चए थो हक़ीक़त में उहो या अली मदद न आहे या अल्लाह मदद आहे त ख़ुदा कंहिंजे तरफ़ चवे ख़ुदा चए हिन खां मदद तलब कर मां चवंदा साईं तूं मदद तो खां वठंदुमि हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा फरियाद करणो हुजे त कंहिंखे फ़ोन कंदासीं वन फाए ते फ़ोन कंदो या अलाह खे फ़ोन कंदो भई कोई चोर अची वञे का मुसीबत अची वञे त वन फाए वारा यकदमि पहुचंदा इहो शिरक आहे इहो शिरक कोन्हे जॾहिं इहो शिरक कोन्हे त अलाह जेके कानून रखिया आहिनि अलाह जेके वन फोर रखिया आहिनि दुनिया जे वन फाए खे वठी ईंदो वन फोर खे नथो वठी समझो हुजे ख़ुदा जे तरफ़ां 14 मुक़रर थियल आहिनि जिनके साबिरीन में ख़ुदा शुमार कयो आहे दुनिया जी ॻाल्हि खे त यकदमि वठी थो छॾी थी फ़ोन थो कयां तुंहिंजी फ़ोन दुनिया जी आहे असांजी फ़ोन हिकिड़ी क़ुरान जी आहे क़ुरान ॿुधायो आहे हाणे अल्लाह तबारक तआला हिन मक़ाम ते हिकु वॾी तफ़सील ॿुधाई आहे ऐं हिन में इलाही नुकात आहिनि लेकिन तव्हां जे ख़िदमत में घणो ज़ोर नथो लाइणु चाहियां सिर्फ़ु रमज़ान मुबारक जी रातियुनि थकिजी तव्हां बि पवंदा हूंदो मां बि पवंदो लेकिन तव्हां ॾिसो हाणे जॾहिं मां गुफ़्तगू कयां मां पंहिंजे गुफ़्तगू में या को शहर चवां या का क़ुरान जी आयत पढ़ां ताकि मुंहिंजी गुफ़्तगू सही वाह वाह साईं जेका गुफ़्तगू पे कई रुगी पे क़ुरान पढ़ी सी अलामा इक़बाल जा त शहर यादि अथसि साईं शाह भिटाई जा त शहर पे पढ़ी ईअं आहे या न आहे यानी पंहिंजे गुफ़्तगूअ जी कमज़ोरी दूर करण जे लाइ पंहिंजे कलाम जी कमज़ोरीअ खे ख़तमु करण जे लाइ मां सहारो वठंदुसि उन्हनि जे कलाम जो जेको मूंखां आला कलाम हूंदो तवजो हुजे यानी ख़तीब जो कमु इहो आहे पंहिंजे कमज़ोरीअ खे बुलंद करण जे लाइ कंहिं अहिड़े जो कलाम पेश कंदो जोड़ींदो पंहिंजे कलाम में ताकि उनखे ताक़त ऐं तवानाई थिए अल्लाह तबारक तआला खे त ज़रूरत कोन्हे जो पंहिंजे कलाम में कंहिं ॿिए जे कलाम खे शामिल करे भई ख़ुदा जो कलाम त सॼे कलामनि जो ख़ालिक़ आहे ख़ुदावंद मुतआल जे कलाम में ज़रूरत न आहे लेकिन क़ुरान करीम में अल्लाह तबारक तआला अल्लाह 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 ये जो साबिरीन की गाल कही सी ए साबिरीन आहिनि केरु अल्लाह तबारक तआला छा कयो आहे इन मक़ाम ते लेकिन वाक़ियो तव्हांजी ख़िदमत में बयान कयां वाक़िए खे सम्झो अञा क़ुरान में इहा आयत नाज़िल कोन थी लेकिन जुमिलो कंहिंजो आहे इहो जुमिलो कंहिं ॻाल्हायो आहे भई मैदान उहद में उहद जी जंग लॻी मैदान उहद में तव्हांखे ख़बर आहे सॼी जंग जी सूरत आहे ऐं क़ुरान बि ॿुधाए थो त छा थियो उहद में रसूल अकरम मुक़ररु कयो त बाबा हिननि घाटियुनि ते बीहजो उन्हनि घाटियुनि ते बीठा ऐं न हटिजो जेसि ताईं मां न चवां मथे बीठा आहिनि यानी मोर्चनि ते आहिनि जेॾीमहिल जंग लॻी मुसलमाननि छो त बदर जी जंग इन खां अॻे लॻी चुकी 313 मुसलमाननि ग़लबो हासिल कयो त हाणे उहद में वरी घणा माण्हू आया माना हिते त रुकी फतह ई फतह माल ई माल आहे बदर वारा जो माल खणी मोटिया त जेके न हलिया उन्हनि चयो ॾियो ख़बर तव्हां त विया ई 313 असां त सम्झो जी तव्हांजी जनाज़े जी माल पढ़ंदासीं चयूं हवासीं त 313 लेकिन अल्लाह जी मदद ग़ालिब थी असां 313 सां गॾु मलाइकनि बि जंग कई तंहिंजे करे हे माल खटिया आहियो चयो पोइ वरी ॿीहर जंग कॾहिं लॻंदी ॿीहर जंग हाणे त सवलो कमु थियो त सभु को हलंदो न सवले कम में पाण सभई अॻिते रुकी हुननि जी ॻाल्हि कोन्हे पंहिंजो बि हाल इहो अथव सवलो कमु थियो पाण बि उते वेंदासीं अब उहद जी जंग जो लॻी सभु जा सभु हलिया नबी पाक उते मोर्चा मुक़ररु कया बाबा तूं हिते तूं हिते तूं हिते तूं हिते जेसि ताईं मां न चवां इहो मोर्चो न छॾिजो हाणे मथां पिया ॾिसनि जंग जी सूरत आहे पाण जंग में शरीक न आहिनि छो त हाणे बीठा आहिनि मोर्चे ते पाण जंग में शरीक न आहिनि लेकिन मोर्चा जॻह बीठा आहिनि हेठि जंग लॻी जंग जो लॻी त मुसलमाननि उहो कमु कयो सुभान अल्लाह पोइ वठी वियो भॻा त माल छॾे भॻा न के घोड़ो छॾियो के तलवार छॾी के दीन छॾी सामान हिते पियो हुजे हाणे जेके ॿिया मुसलमान हेठि जंग लॻिया उन्हनि वरी सामान खणणु शुरू कयो मथां ॾिसनि पिया हे पिया सामान खणनि असां हिते बीठा आहियूं ये थींदो आहे न असां हिते बीठा आहियूं यानी इनखे चइबो आहे हिते आज़माइश हूंदी आहे हर कंहिंजी आज़माइश अलॻि अलॻि आहे देरी कान के हेठि लही आहे असां बि हाणे हिसो पटियूं असां बि ड्यूटी कई आहे हो भॼंदे भॼंदे जो पोइ ते निहारनि ॾिसनि त जेके मथे बीठा उहे आहे बि कोन हे जो पोइ ते मोटी अची ॾिसनि त सभु को सामान पियो खणे ॾिननि वरी हमिलो करे ॾिनो भई असां वटि विज़िट थींदी आहे न
कॾहिं कॾहिं मिनिस्टर या केरु विज़िट करणु ईंदो आहे, पोइ विज़िट करे वींदो आहे, हलो सबको वरी चवंदो आहे हाणे हलो, इहो वरी मोटी थिए, ॾिसे त हिननि जा हाल ई कोन्हनि, ओॾी महिल सीगारिया बीठा, हाणे जो हे वियो ॾिठो, हाणे थियो बाबा खतरो टरियो, हे जो खतरो टरियो, पोयां जो लथा हेॾा जो लश्कर वरियो त वरी हुननि हमलो करे ॾिनो, खटियल जंग अची जो अहिड़ो हमलो कयनि, पोइ त को काॾे वियो, हाणे क़ुर थो चए, मां चवां त चवनि त साईं मेंबर तां ग़लति ॻाल्हि थो करे, क़ुर थो चए तव्हां ईअं भॻा पिया वियो, रसूल तव्हांखे पोयां सॾे पियो, तव्हां पोयां मुड़ी कोन पियो ॾिठो, रसूल सॾे पियो पोयां मुड़ी कोन पियो ॾिठो, भॼंदा पिया वञो, जबल ते चढ़ंदा पिया वञो, हाणे इहो त मौज़ू अलॻि थी वियो, लेकिन इहो जेको मोटी आया, मोटी अचण में एॾो नुक़सानु थियो इस्लाम जो सभ खां वॾी अज़ीम शख़्सियत उन ज़माने जी सैयदना अमीर हमज़ा शहीद थी वियो, रसूल अकरम बि ज़ख़्मी थिया, अमीरुल मोमिनीन जंग जो दिफ़ा कयो, अमीरुल मोमिनीन अकेला बीठा, ऐं जेॾी महिल रसूल अकरम पुछियुसि, रसूल अकरम अमीरुल मोमिनीन खां पुछियो, हालांकि पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे, लेकिन दुनिया खे ॿुधाइण जे लाइ त या अली हे सभु भॼी विया, तूं छो न भॼी, तूं बि भॼी वञी आहे, जान बचाई आहे, सभु भॼी विया हुआ, जेके शहीद थिया त शहीद थिया, अमीरुल मोमिनीन अहिड़ो जवाबु ॾिनो, नबी पाक जे सवाल त आम आहे, लेकिन जवाब ते छा थी अकफरत बाद ईमानकुम, ए रसूल ख़ुदा छा ईमान आणण खां पोइ वरी काफ़िर थी विया, जेके भॼी वियासीं केरु आहे, हिननि कुफ्र अख़्तियार कयो, हाणे इहो मौज़ू मुंहिंजो न आहे, तंहिंजे करे हिनखे मां हिते छॾियां थो, हज़रत अमीर हमज़ा शहीद थी विया, वापसि जो आया मदीने में, त हूंदा न माण्हू मदीने में ई मुनाफ़िक़ आहे न, मके में त मुनाफ़िक़ हुआ ई कोन, मदीने में आहे, कंहिं अली अलैहिस्सलाम खां सवाल कयो, या अली हमज़ा शहीद थी वियो, हमज़ा जी वॾी ॻाल्हि आहे, सैयद शुहदा आहे, अमीर हमज़ा वॾी हस्ती हुई, रसूल अकरम जो चाचो आहे, हमज़ा तव्हांजो शहीद थी वियो, इन मक़ाम ते पाण सिंधी आहियूं, सिंधीअ में जवाबु ॾींदासीं, अली अरबीअ में जवाबु ॾिनो, ऐं कलाम अली जो अली हिन मक़ाम ते कुझु न चयो, चए इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, असां अल्लाह जा आहियूं, अल्लाह ॾे वियासीं, कहिड़ी परवाह आहे, एॾी अज़ीम मुसीबत ते अली जो जुमिलो अल्लाह खे एॾो वणियो, एॾो वणियो, एॾो वणियो, जो इन जुमिले खे अञा क़ुर नाज़िल न थियो हो, लेकिन क़ुर मजीद में जेॾी महिल साबिरीन जी निशानी ॿुधाई, त जेॾी महिल बि मुश्किल अचेव, मदद तलब कयो त साबिरीन खां तलब कयो, मदद तलब कयो त निमाज़ खां तलब कयो, इन्नल्लाह मअ साबिरीन, ईअं न सम्झो त साबिरीन अकेला आहिनि, बल्कि साबिरीन सां मदद तलब कयो, ॼण मूंखां मदद तलब कयो, या अल्लाह साबिरीन केरनि, वल नबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस समरात व बश्शिरिस साबिरीन, जेॾी महिल मां इन्हनि खे आज़माईंदुसि मुसीबतुनि सां, इन्हनि साबिरीन खे ख़ुशख़बरी ॾे, इन्हनि खे कहिड़ी ख़ुशख़बरी ॾे, व बश्शिरिस साबिरीन, इन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन, इन्हनि ते जॾहिं बि का मुसीबत आई आहे, हाय घोड़ा उफ़ न कई अथनि, का दुनिया जी ॿी ॻाल्हि कोन कई अथनि, आलू इहे चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, ख़बर पई साबिरीन जो सरदार आहे त उहो अॼु इन्ना लिल्लाहि यानी जो केरु अॼु इन्ना लिल्लाह चयो, अल्लाह उनखे दाद पियो ॾे, तहसील पियो ॾे, अल्लाह तबारक तआला अली जे जुमिले खे पंहिंजे क़ुर में टाके छॾियो, जॾहिं त अल्लाह खे ज़रूरत न आहे, लेकिन तहसीन ॾियण जे लाइ, वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन, उन्हनि ते जॾहिं काई मुसीबत आई आहे, उन्हनि छा कयो आहे, क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उन्हनि चयो आहे त असीं अल्लाह जा आहियूं, ॼण हिननि जी निशानी इहा आहे, दुनिया वारो केॾो बि साबिर हुजे, लेकिन साबिर हाणे पैरवी कंदो उनजी, जंहिं इहो जुमिलो पहिरें चयो, क़ुर में बाद में आयो, हाणे अल्लाह उन्हनि खे तहसीन कीअं थो ॾे, दाद कीअं थो ॾे, चए थो उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा, ख़ुदा चए थो इन्हनि ते सलवातूं बि आहिनि, इन्हनि ते रहमतूं बि आहिनि, व उलाइका हुमुल मुहतदून, इहे ई त आहिनि तव्हांजी हिदायत करण वारा। हाणे ख़बर पई त या अली मदद चवण माना हक़ीक़त में या अल्लाह मदद चवण, या अली मदद का अकेली शइ न आहे, यानी अली केरु आहे, अली उहो साबिर आहे जंहिं साबिर सां गॾु अल्लाह आहे, इन्नल्लाह मअ साबिरीन, कंहिं बि मैदान में, कंहिं बि मक़ाम ते अली अलैहिस्सलाम पेर न पोइ ते कयो, सब्र ऐं इस्तक़ामत जे उन मंज़िल ते आहे जो अली अलैहिस्सलाम जी मंज़िल खे केरु सम्झी नथो सघे, उहो त में रसूल अकरम जी ख़िदमत में थी चई, या रसूल अल्लाह, छा मुंहिंजे नसीब में शहादत न आहे, रसूल अकरम चयो तुंहिंजे नसीब में शहादत आहे, कॾहिं जॾहिं 22 सालनि जो आहे, जवान आहे,
औलादनि में अञा शायद इमाम हसन वसर पैदा थियो आहे। मैदान उहद में शहादत जी आरज़ू कंदड़ के रसूल अकरम चए थो शहादत तुंहिंजे नसीब में आहे, लेकिन या अली अञा तोखे केतिरा सब्र जा ॿिया ढुक भरणा। भई अली जेको सब्र जो ढुक भरियो दुनिया में तव्हां जे महिल मौला अमीरुल मोमिनीन जी ज़ियारत पढ़ंदो त इहो ई पढ़ंदो तो तू कह रहे तो अव्वल मजलूम है। अली जहिड़ो दुनिया में को मजलूम ही कोन्हे। तव्हां जे पंहिंजनि घरनि में रहो था, तव्हां पंहिंजे घरनि में रहो था, इज़त ऐं तकलीफ़ सां रहो था, तव्हांजे साम्हूं जेकॾहिं तव्हांजे घर केरु अचे केॾा गैरतमंद आहियो, तव्हां केॾा गैरतमंद आहियो, तव्हांजे साम्हूं केरु घर अचे अल्लाह अकबर। मां कहिड़नि जुमलनि सां उहो जुमिलो चवां जेकॾहिं अल्लामा बाक़िर मजलिसी न लिखियो हुजे मां न पढ़ा ऐं तव्हांजे साम्हूं तव्हांजी ज़ोजा ते केरु हथ खड़े हिन खां वॾी मज़मून में त कहिड़ी आली जहिड़ो शहंशाह फातिह ख़ैबर फातिह खंदक फातिह उहद लेकिन नज़र कुफर कुफर नबाशिर इन मक़ाम ते अल्लामा मजलिसी चए थो जेॾी महिल हज़रत ज़हरा अॻिते वधी अमीरुल मोमिनीन खे छॾाइण जे लाइ उन ज़ालिम अहिड़ो तमाचो हलियो। अली के रसूल अकरम चयो जेॾी महिल मुसीबत अचे मसाइब अचे या अली तूं सब्र कजांइ। अली हिन मक़ाम ते सब्र खे यादि कयो। अली खां हिकु दफ़ा रसूल अकरम पुछियो सब्र कंदे कीअं सब्र कंदे? अली तूं पंहिंजनि लफ़्ज़नि में ॿुधाए कीअं सब्र कंदे? अली फरमाया तो या रसूल अल्लाह मां ये सब्र कंदुसि कि बच्चो पंहिंजे मां जे पेट में सब्र कंदो, मां ते ज़ुल्म थींदो ॾिसी कुझु न करे सघंदो आहे, मां बि ज़ुल्म थींदो ॾिसी कुझु न कंदुसि। अल्लाह अकबर हिकु दफ़ा हुनखे कमरबंद मां पकड़े मथे खणी चई जेकॾहिं रसूल अकरम मना न कयो हुजे मां तुंहिंजी हिकिड़ी पासरी ॿी पासरीअ में विझी छॾियां। तोखे हेतिरी जुरत जो तो बिंदे रसूलुल्लाह ते हथ कयो आहे। अव्वल मज़लूम अमीरुल मोमिनीन मुसीबतुनि खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठई, ताज़ियाना लॻंदे ॾिठई, गले में रस्सी ॾिठई। उन खां पोइ चई मां इहो सब्र कयो आहे जीअं गले में कंडो फाथल हुजे। मां हिन ज़िंदगानीअ रिसालत जे हुक्मनि जे मुताबिक़ हिन दुनिया में 25 सालनि जी ख़ामोश ज़िंदगी गुज़ारी। छा साज़िशूं न थियूं ऐं बिला करी रमज़ान जो महीनो इन रमज़ान जे महीने जे इंतज़ार में उद में जेको रसूल अकरम शहादत जी ॻाल्हि कई के मौला खे चयो न मौला तव्हां ॾाढ़ी खे ख़िताब छो था कयो? ख़िताब करणु सुन्नत आहे, ॾाढ़ी खे ख़िताब छो था कयो? अमीरुल मोमिनीन चयो जे ज़माने में ख़िताब जो हुकुम हो नओं इस्लाम जो ज़मानो, पोड़ा पोड़ा माण्हू इस्लाम में आया तंहिंजे करे ख़िताब मुस्तहब हो। हाणे इस्लाम तरक़ीअ ते पहुतो आहे, लेकिन मुंहिंजो मामिलो जुदा आहे। केरु चयो साईं तव्हांजो मामिलो जुदा कीअं आहे? पाण पंहिंजे रीश मुबारक ते हथ घुमाए फरमाए मूंखे रसूल अकरम चयो त या अली तुंहिंजी रीश रत सां ख़िताब कर। मां त हिन इंतज़ार में आहियां कॾहिं मुंहिंजी दाढ़ीअ खे मुंहिंजो रत लॻे। अली को वॾो साबिर है, अली को वॾो साबिर है, तुंहिंजे सब्र खे सलाम। लेकिन मौला जी मन तव्हांजो जनाज़ो हलियो जेॾी महिल घर जे क़रीब पहुतो मौला जो जनाज़ो के खट में कोन खयो, हिकु कालीन में खयो। कालीन में 4 हुयूं साहब पकड़े हलिया। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बाबा चवां त थोरो छो वापसि मोकिलिया? जनाज़ो अंदरि वेंदो त ज़ैनब ऐं उम्मे कुलसूम रोईंदियूं। अरे मां नथो चाहियां अली त ज़ैनब ऐं उम्मे कुलसूम जे गिरीअ जी आवाज़। या अली तूं साबिर रही, लेकिन तुंहिंजो सब्र ज़ैनब ऐं उम्मे कुलसूम जे रोअण ताईं आहे। लेकिन मां कीअं ॻाल्हि कयां उन सैयद सजाद जी जेको बेकजावा उठनि ते गले में रस्सियूं ॿधल, हथ पोया ॿधल। अल्लाह अकबर। कूफे जी जेॾी महिल दरबार में सैयद सजाद पहुतो आहे, हीउ अली जो बचिड़ो आहे, लेकिन इन जो सब्र ॾिसो। इन अल्लाह मअ साबिरीन, ख़ुदा इन्हनि साबिरीन सां गॾु आहे। कंधे हेठि कयो बीठो आहे सैयद सजाद, कंधे हेठि कयो बीठो आहे। के माण्हू छो त माण्हू तमाशो ॾिसण वारा हुआ। के अची चयो तूं वाक़ई अली इब्न हुसैन आहीं? छी हा ना माना अली इब्न हुसैन। चीजे अली इब्न हुसैन में कुझु ई ॾींहं न थिया तव्हांजो चाचो मुस्लिम हिते आयो, सर बुलंद करे इब्न ज़ियाद सां ॻाल्हायो वई, तोखे छा थी वियो आहे? कंधे हेठि कयो बीठो आहे। अली इब्न हुसैन कंधु झुकाए ई चयो कि मुस्लिम सां गॾु माण्हू भेड़ूं त अल्लाह अल्लाह
इन मकाम ते सैयद सजाद दम झुकाए बैठा है वदी हिकायत वदी रवायत वो सिर्फ हिक ॻाल्हि ता जे खिदमत में पेश करण चाहिया तो सब्र जो इन पैमाने के बुधाइण चाहिया जेडी मला ये इब्न ज़ियाद इंतहाई मुस्ताकाना तरीके ते लही आयो सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा आई सैयदा ज़ैनब सलामुल्लाह अलैहा तुर्की में तुर्की जवाब दिनो इन मकाम ते मजबूर थियो जे मुख्तार के वठी मुख्तार जो आशिक है बेटा मुख्तार के वठी जो ताके हिम्मत जरूर के देखारे जेडी मला मुख्तार आयो मुख्तार जंजीर में झकड़ेला सर बुलंद इब्न ज़ियाद के सामने अची भी रहो इब्न ज़ियाद के छोक के सलाम न तो करी अमीर के सलाम छो तो करी कि माली अमीर मुझे तू अमीर किया थी ने मुझे अमीर तो हुसैन ने दिया ये अक्कड़ में भी थोई हुसैन के तो जो अमीर थे अरे हुसैन रहते ही मिलाया इंदर मुख्तार एक तो दरबार के बिठो दरबार ते नजर में जन का पोची शर्म न तो थे अरे किथे हुसैन किथे तुझी दरबार इन शराबी के दरबार में हुसैन ही तो बस ये जवनों ने सिर दे इशारो की तो तश्त में सिर दियो अल्लाह अल्लाह हुसैन जो सिर तश्त में पियो होजे हिन मुख्तार कने सोचियो ही न होजे आंख में खून में गलता हुसैन जी दाढ़ी खुदा दे तू पहले दाढ़ी जे रंगीन चेहरे जे शौक में शहादत जे शौक में पहले फर्ज जे मिस जे दाढ़ी करबला जे मट्टी सा रखी चेहरो मुबारक खून में गट्टी में मुख्तार सुनाड़े नसीब मुख्तार सुनाड़े नसीब मुख्तार एक दफा सर ने नजर कई कातिला अला केतरन के खत्म तो करे ये ने सुनाड़ी तो ची मान तो सुनाड़ा इब्न ज़ियाद मलो ने समझो तो इन करे तो सुनाड़े तो चेहरे पे मट्टिया न करे कुफर में बाशिक मुझे उस्ताद मुझे इन्ना मुश्किल जो मुलाहता के खिदमत एक रस्मे पर इंसान जेला निजात जो हुसैन का सवाई रोड जी केड़े करेयो बस इन मकाम ते जिन पर इब्न ज़ियाद हुक्म दिनो वजो इन सर के वदी धोई जो जेन सर खयो ने हिता कयो भारत बात में नी ने सर मुबारक के ओनी मन दाहू निकली वई फिता ची के चवड़ लगी ओ मलवान अरे इन सर के की तो खड़ी तो में खबर आई मार जहरा धो जाए फिता जो चीखी ओनी मन मुख्तार मुतवज्जह थियो फिता की तरफ फिता के ची के जो सरा ची हुसैन का सरा हुसैन जो सरा ची हुसैन जो सरा हुसैन का कर दियो ची हाथ का कर दियो बस मुख्तार ओनी मन भरसा पीछे लगा देनी मन तलवार पूरी हमले आवर क्यों जी जो हमले करन लगो आस्ती के जहाज आयो चाचा मुख्तार बस यो जुमलो मुदड़ो मुख्तार पलट दीजिए अरे केरा जो कोई दरबार में मुख्तार के तो चाचा चे दानी इब्न हुसैन चे अली इब्न हुसैन जो आवाज आयो अली इब्न हुसैन तेरे चाचा मुख्तार बानी इब्न हुसैन आया इब्न वचिता दी थई जंजीरन में केदा सिर हेठ दस अरे जे करे पहाड़ी इब्न हुसैन आया चापास काटिया अकबर काटिया कासिम काटिया जे सब शहीद थी वया मुझे मौला हुसैन की साबुत दश्त दिया कि को विड़न का छोटा रोक्यो मुके इजाजत दियो मानन सबनी के सबक सिखाया एक दफा जी मुख्तार खबर न गई अरे मुझे पोया जी के सर लगे बीबी उबी के इन में ज़ैनब की दे कुलसू अल्लाह अल्लाह अल कौल कालिदीन सय्यदुल लज़ीन क़दम बयन कलजन कलबून इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन या अल्लाह या रहमान या रहीम या अल्लाह इन नाल रखे सा दुआओं में हुसैन दे रखी मोहब्बत में हुसैन जी मज़लूमियत में आले मुस्तफा की मज़लूमियत में जिन जिन घोड़ा गाड़िया जिन जो अखियों आले या अल्लाह उनकी दुआ के पंजी बात का मकबूल ये फर्श अज़ा करबन जे तहीर जो फर्श ये कल्ब अज़ा गुनाह ये फर्श अज़ा गुनाह दे माफी जो फर्श या अल्लाह इन मकाम ते असन माह मुबारक रमजान में गुनाह के माफ देखी कभी कोता है कई मन रिफलत कोई मन या अल्लाह दर गुजर फरमाए रहमत व करामत व बरकत व इनायत व साले मता नाज़िल फरमा मुश्किलात व मुसीबत